कोटा तेसताणी वारिस जी शादी नथी थे विच में पुताणी गुम नथी बन जाए यार इन रन मत मां अड़जी वियो यार। सौट भाजाई सही थी चए, मुंहिंजी शादी थी थे, तू गुम थी वई त मोटंदे कोन। इनकी हथी को कजाई अदा त तुंहिंजी शादी जे टाइम ते गुम थी वेंदो। भाजाई हाणे हीअं था कयूं, सौट ओठे खे खाराए पियारे कमरे में बंदि करे तालो था हणी छॾियूंसि। अदा तोखे ईअं ई करणो पवंदो, तॾहिं त ओठो तुंहिंजी शादी ताईं हिन घर में रहंदो, न त ओठो तुंहिंजी निकाह जे टाइम गुम थी वेंदो। इन रन जो थियो आहे दिमाग़ ख़राब, वते थी मूंखे ॿधण जा बहाना ॻोल्हींदी ऐं हुननि खां वेही वठे थी सलाह त ही कीअं कजे, ऐं मनको भञी विझांसि। भाजाई हाणे तूं परेशान न थी, सौट सां मूं ॻाल्हाए छॾियो आहे। हाणे असां ॿिन्हिनि मां उते केर बि कोन वेंदो। उतां जूं जेके ज़मीनूं आहिनि चाचा खे मोकिलींदासीं, पाणी विकिणी ईंदो। इहो कमु तमामु भलो आहे अदा, उते रुगो दुश्मनी पई हले, कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदासीं। इहा ॻाल्हि सौट ओठे खे तूं सम्झाए, मुंहिंजी त ॿुधे ई कोन थो। यार ॾिस सौट मां हथ थो ॿधाई, इन रन खे इहे बहाना न ॾे, न त ही रन मुंहिंजो राति ॾींहं जो सुकून ई बर्बाद करे छॾींदी। कान थी तुंहिंजो सुकून बर्बाद कयां, तुंहिंजो साह न वञे। मनको भञी विझांसि हर ॻाल्हि ते। सौट तूं बि अजीब मां, तूं कंदो आहे मज़ाक, हो पइजी वेंदे गिची। अहिड़ी मज़ाक कंदो ई न कजो, असांजी गिची बि फिल्म पइजी वञे यार। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।